यूनियन काउंसिल फ़कीर नूह होथियाणी में मखदूम रफ़ीक ज़मा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां इलेक्शन विढ़ंदड़ उम्मीदवारनि पार्टी टिकट मिलण बाद पंहिंजी चूंड मुहिम तेज़ करे छॾी आहे। यूसी फ़कीर नूह होथियाणी में बीठल उम्मीदवारनि फ़कीर नूह होथियाणी जी दरगाह ते हाज़िरी भरण ऐं दुआ घुरण बाद चूंड मुहिम जो आगाज़ करे छॾियो आहे। उन सिलसिले में यूसी चेयरमैन जे उम्मीदवार फ़कीर मोहम्मद लाइक नूह पोटो ऐं फ़कीर शेख अहमद नूह पोटो पारां दरगाह फ़कीर नूह होथियाणी जे अंगण ते कॉर्नर गॾिजाणी घुराई वई। उन मौके ते डिस्ट्रिक्ट काउंसिल जे उम्मीदवार मियां मोहम्मद शोरो यूसी चेयरमैन जे उम्मीदवार फ़कीर मोहम्मद लाइक नूह पोटो चयो त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं एमपी मखदूम रफ़ीक ज़मा जा शुक्रगुज़ार आहियूं, जिन असां ते एतमाद कंदे असांखे ऐं असांजे पैनल जे उम्मीदवारनि खे पार्टी जी टिकट ॾिनी आहे। पार्टी टिकट मिलण ऐं मखदूम रफ़ीक ज़मा, मखदूम फ़खरुज़्ज़मा ऐं इलाइक़े वासियुनि तरफ़ां मुकमल हिमायत बाद यूसी में असांजी पोज़ीशन मज़बूत बणिजी वई आहे।